बेतमादी रिथ ते कार्रवाई लाइ क़ौमी असेंबली जे स्पीकर खे सूमर ताईं मोहलत धरणे जो ऐलान। स्पीकर सूमर ॾींहुं इजलास न घुरायो त पोइ ॾिसूं था त तव्हांजी OIC कॉन्फ्रेंस कीअं थी थिए। असां धरणो हणी वेही रहंदासीं। इमरान ख़ान शिकस्त ॾिसी ताक़त जे इस्तेमाल ते लही आयो आहे। अॻु में पार्लियामेंट ऐं हाणे सिंध हाउस ते हमलो कंदे वफ़ाक़ ते हमलो कयो वियो। हू चाहे थो त पाण नथो खेॾे त ॿियो कंहिंखे बि न खेॾण ॾींदो। संदसि ख़्वाहिश आहे त आईनी बहिरान पैदा थिए जीअं टीं क़ुवत खे मौक़ो मिले। इमरान ख़ान रांदीगर आहे त आख़िरी बाल ते टेम्परिंग न करे। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध हाउस ते हमलो सिंध धरती ते न पर पाकिस्तान ते हमलो आहे। का इमरान ख़ान जी मर्ज़ी सां थी इमरान न्याज़ी जमहूरियत जा बखिया उडेड़े छॾिया आहिनि। स्पीकर खे वज़ीर आज़म हथां इस्तेमाल थियण न घुर्जे। हुकूमती इत्तेहादी चौधरी शिजात बि हॉर्स ट्रेडिंग जी ॻाल्हियुनि खे रद्द कयो आहे। शहबाज शरीफ़ जहाज़ उॾाए माण्हू आणण वक़्तु ज़मीर छो यादि न आयो। पंहिंजनि माण्हुनि खे घोड़ाए खचर करार ॾिनो पियो वञे। असां मंज़िल जे वेझो आहियूं। नाजाइज़ ऐं नाहिल हुक्मराननि खे संदन अंजाम ताईं पहुचाईंदासीं। फज़ुल रहमान परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त भारत OIC कॉन्फ्रेंस रोकराइण चाहे थो। बिलावल खे इस्तेमाल न थियण घुर्जे। OIC कॉन्फ्रेंस हुकूमत न पर मुल्की साख जो मामलो आहे। शेख रशीद जो चवणु आहे त OIC कॉन्फ्रेंस मुख़ालिफ़नि ॾांहुं वॾा बि रोकराए नथा सघनि। मुख़ालिफ़ धुर खे ॻाल्हियूं घटि बेतमाद रिथ जी तयारी वधीक करणु घुर्जे। असद उमर जो चवणु आहे त कॉन्फ्रेंस थींदी ऐं दुनिया बि ॾिसंदी। रोके सघो था त रोकियो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जो चवणु आहे त बेतमादी रिथ ते आईन मूजिब अमल थियणु घुर्जे। अदालत खे सियासत में मुदाख़लत करण जो को बि शौक़ नाहे। अदालत क़ौमी इदारनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाईंदी। सियासी पार्टियुनि जे अॻवाननि खे सब्र जो मुज़ाहिरो करणु घुर्जे। सुप्रीम कोर्ट सिंध हाउस ते हमले बाबति IG इस्लामाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। वाक़ियो इज़हार जी आज़ादी ते हमलो करार। हुकूमत मुख़ालिफ़ धुर जी सियासी पार्टियुनि खे नोटिस जारी। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद ख़ान वाक़िए ते अदालत खां माफ़ी वठी छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त बेतमादी रिथ वेझो ईंदे ई ज़मीर विकिरो कंदड़ वापसि अची वेंदा। अवाम जा पैसा चोरी करे सियासतदाननि खे ख़रीद कयो पियो वञे। सिंध हाउस में ज़मीर विकिरो कंदड़नि जी पिड़ी लॻाई वई आहे। ख़रीद ऐं विकिरे जी सियासत करण ते कंहिंखे शर्म नथो अचे। जेकॾहिं माण्हू हुकूमत मां तंग आहिनि त पुलिस तहफ़ुज़ जी कहिड़ी ज़रूरत आहे। ज़मीर विकिरो कंदड़नि ते माण्हू कावड़ियल आहिनि। 27 मार्च ते इस्लामाबाद में तारीख़ जो सभ खां वॾो जलसो थींदो। तहरीक इंसाफ जे बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू। 14 ॼणनि खे शोकास नोटिस जारी। राजा रियाज़, रमेश कुमार, नुज़रत पठान, नूर आलम, आमिर दलाल, वजिया केमर ऐं ॿियनि खे हफ़्ते अंदरि जवाब ॾियण जी हिदायत। वज़ीर आज़म इमरान ख़ान बाग़ी मेंबरनि जी नाअहली लाइ रेफरेंस मोकिलण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हुकूमती टीम खे सियासी राब्ता जारी रखण जी हिदायत। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान हाणे हिकु बार आहे जंहिंखे केर बि खणी नथो सघे। वज़ीर आज़म उहिदे ते वेहण जो इख़्लाक़ी जवाज़ विञाए चुको आहे। अवामी नुमाइंदनि वटि ॿ रस्ता आहिनि। अवाम सां गॾु बीहनि या वरी तव्हांजी ॿुॾंदड़ ॿेड़ी में ग़र्क़ थियनि। ॿियनि खे शोकास नोटिस जारी कंदड़ पहिरियों क़ौम जी शोकास नोटिस जो जवाब ॾे। शतरंज ऐं चालू असां वटि आहिनि। हुकूमत केॾांहुं न वेंदी। पुरअमन एहतजाज असांजो हक़ आहे। तशदुद न थियणु घुर्जे। वज़ीर आज़म इमरान ख़ान कंहिंजी बि ब्लैकमेलिंग में न ईंदो। बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ अवाम में कावड़ जी लहर पकड़ियल आहे। सिंध हाउस ते हमले में तहरीक इंसाफ जो को बि किरदारु नाहे। तौबा जा दरवाज़ा खुलियल आहिनि। बाग़ी मेंबर वापसि अची वञनि। कंहिं बि क़िस्म जो टकरार न थींदो। मुख़ालिफ़ धुर पंहिंजो ऐं अपोज़िशन पंहिंजो जलसो करे रही आहे। हुकूमत ऐं इत्तेहादी हिक पेज ते आहिनि। फवाद चौधरी बाग़ी मेंबरनि मां कुझु वापसि अचणु चाहिनि था। इत्तेहादी बि हुकूमत सां गॾु आहिनि। इस्तीफ़ा ॾियण खां सवाइ बेट ख़िलाफ़ वोट कीअं थो ॾेई सघिजे। हमाद अज़हर सिंध हाउस ते हमलो कंदड़ तहरीक इंसाफ जा कारकुन शख़्सी ज़मानत ते आज़ाद। इंतज़ामिया सिंध हाउस जा सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त करे छॾिया। वॾे अंग में पुलिस रेंजर्स ऐं एहलकार मुक़रर। पीपल्स पार्टी सिंध हाउस ते हमले बाबति पुलिस जी FIR रद्द करे छॾी। कादिर मंदोखेल जो चवणु आहे त तहरीक इंसाफ तरफ़ां सिंध हाउस ते हमलो सिंध ते हमले बराबरि आहे। वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी धमकियुनि खां पोइ हमलो कयो वियो।
सिंध हाउस ते हमले बाबत पुलिस जी FIR क़बूल न आहे। सिंध हाउस इस्लामाबाद ते हमले खिलाफ PP जा मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची, नवाबशाह, मीरपुर खास से मीरो खान में जियालन जो एहतजाज। गो न्याजी गो जा नारा। हुकूमत हर महाज ते नाकाम थी चुकी आहे। हुक्मराननि जी कंहिं बि फ़ैसिले जो अवाम खे फ़ाइदो न पहुतो आहे। मुलावक चांडियो नाहिल सरकार खे ख़बर पइजी वई आहे त हाणे वटनि मैंडेट नाहे। हुकूमत वज़ीर आज़म खे बचाइण लाइ हर आइन खां मथ भरो क़दम खणण लाइ तयारु आहे। शीरी रहमान सिलेक्टेड वज़ीर आज़म जे इक़्तिदार में रहण जो को बि जवाज़ नाहे। वज़ीर आज़म तौरु इमरान ख़ान जो हर फ़ैसिलो ऐं हुकुम गैर क़ानूनी आहे। शाज़िया मरी। मुखालिफ धुर तरफ़ा KP जे वॾे वज़ीर महमूद ख़ान ख़िलाफ़ बि बेएतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो। PP मुखालिफ धुर क़यादत खे 45 MPs जी हिमायत हुअण जी ख़ातिरी कराए छॾी। हुकूमत तरफ़ां जहांगीर तरीन ग्रुप खे पचाइण जूं कोशिशूं तेज़। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी परवेज़ खटक जो ओन चौधरी सां फ़ोन ते राब्तो। राजा रियाज़ ऐं कासिम नोन खे बि पार्टी में वापसि अचण जी दरख़्वास्त। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जो चवणु आहे त सिंध में गवर्नर राज लागू करण जो ऑप्शन नाहे। इलेक्शन कमीशन सिंध हाउस में ख़रीद ऐं विकिरे ते ख़ामोश आहे। आसिफ ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं फज़लुर रहमान कहिड़ी करप्शन ख़तमु कंदा। ॾिसजे त कहिड़ो माउ जो पुटु OIC कॉन्फ्रेंस थियण खां रोके थो। OIC परॾेही वज़ीरनि जी काउंसिल जी ऑफिशियल तराने जी लॉन्चिंग तक़रीब। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त मुस्लमान केतिरनि ई मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मुस्लमान मुल्कनि जा परॾेही वज़ीर वॾे अंग में इस्लामाबाद अची रहिया आहिनि। समूरनि महिमाननि खे 23 मार्च जी परेड ॾिसण जी दावत ॾिनी वई आहे। मांझंदि भरिसां कोयले जी खाण अंदरि ज़हरीली गैस भरिजण सबबि 3 पोरियत फोत। फोती पोरियतुनि जा बड़ KP जे अबाणनि इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल। दादू जी अदालत बेहड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी 2 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। फ़रियादी धुर जे न अचण सबबि केस जी कार्रवाई न हली सघंदी। सरदार चांडी जो चवणु आहे त हाई कोर्ट जे स्टे बावजूदि दादूअ जी अदालत में केस जी ॿुधणी न थी सघी आहे। 2 अप्रैल ते ॿुधणीअ सबबि हू ने बि पेश न थी सघंदा। हज़रत कलंदर लाल शहबाज जे उर्स में बाक़ी 2 ॾींहं सिंध समेत मुल्क जी कुंड कुर्छ मां पांधीरनि जे वॾे अंग में सेवण आमद। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त। सूबाई वज़ीर फयाज़ बुट तरफ़ां दौरो करे उर्स जे इंतज़ामनि जो जाइज़ो। औरतुनि जे कननि मां वालियूं छिनी लाहींदड़ टोले जूं 3 औरतूं गिरफ़्तार। ओबावड़े में दहशतगर्द करार ॾेई मारियल नौजवान जो अॻूणे SHO समेत 9 अहलकारनि ते केस दाख़िल करण जो हुकुम। अॻूणे SHO ॿियनि तरफ़ां फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट में वञण जो ऐलान। जैकबाबाद में मुड़ुस ऐं ॾेर औरत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ अब्दुल मजीद जखराणी में पेकनि वटि पनाह वठंदड़ औरत गोलियुनि जो खार। दादू में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी वियल नौजवान जे वारसनि पुलिस जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त खेनि SSP दादू तरफ़ां जुड़ियल जांच कमेटी ते एतमाद नाहे। नौजवान बशीर चांडे केस जे शाहिदनि खे धमकियूं मिली रहियूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। सकरन वेझो ॻोठ दंग में उरड़ी विघे हिकु नींगरी फोत। 3 ॿारड़ा बीमारी में मुब्तला। छाछड़े में भी 1 ॿारड़ो उरड़ी सबबि हयाती विञाए वेठो। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में आख़िरी टेस्ट मैच 21 मार्च खां खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि जी रावलपिंडी में भरपूर नेट प्रैक्टिस।